गैरत जो मामलो हो हाणे असांजो नक मथे थी वियो आहे। ही बयान सिकी लदो भारो जो आहे, जंहिंखे पुलिस ज़ाल जे क़त्ल जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो। ॿिनि ॿारनि जी माउ गुलनाज़ उर्फ़ गुलां, जेका पंहिंजे वालिद जी पग जी लॼ रखंदे घर मोटी आई, उनखे नाम निहाद गैरत जे नाले ते क़त्ल कयो वियो। उत्तर सिंध जे ज़िले सखर में ही वाक़ियो कीअं पेश आयो, छा थियो, अचो त हिन जो जाइज़ो वठूं। रोहड़ी जे वेझो झांगड़ू थाणे ते हिकु औरत पहुती, जंहिंजे चेहरे ते ज़ख़्म जा निशान हुआ ऐं ख़ौफ़ तारी हो। हुन पंहिंजो नालो गुलनाज़ भारू ॿुधायो ऐं पुलिस खे आगाह कयो त हू कचे जे ॻोठ शाह बख़्श जी रहवासण आहे ऐं संदसि मुड़ुस ऐं ॿिया माण्हू कूड़ा इल्ज़ाम लॻाए खेसि क़त्ल करणु चाहिनि था। पुलिस गुलनाज़ खे अदालत में पेश कयो, जिते हुन दारुल अमान वञण जी ॻाल्हि कई। अदालत खेसि दारुल अमान मोकिलण जो हुकुम त जारी कयो। उन दौरान ई ड्रामाई नमूने सां संदसि वालिद अदालत में पंहिंजी पग धीउ जे पेरनि ते रखी ऐं खेसि गॾु हलण लाइ मिनथूं कयूं। गुलनाज़ पंहिंजे वालिद जी इज़त रखंदे घर वञण लाइ राज़ी थी वई ऐं ॿीहर अदालत में बयान ॾेई वालिद सां गॾु वञण जी दरख़्वास्त कई। गुलनाज़ चयो त खेसि यकीन आहे त खेसि क़त्ल कयो वेंदो, पर वालिद जी इज़त ऐं मान रखण लाइ हू हुननि सां गॾु वञी रही आहे। पुलिस में अदालत हुन जा गवाह हुआ, पर हवाले करण लाइ का बि ज़मानत या ख़ातिरी न वरिती वई। नतीजे में घर पहुचण बाद खेसि क़त्ल कयो वियो। झांगड़ू थाणे ते पुलिस इंस्पेक्टर जावेद मेमण जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो, जंहिंमें पुलिस जो चवणु हो त हू राति जो गश्त ते हुआ त खैन इतला मिलियो त मसमात गुलनाज़, जंहिंखे अदालत में पेश कयो वियो आहे, खेसि अदालत तरफ़ां संदसि वालिद इमदाद अली भारो ऐं मामो मजनू भारो, जंहिंजे हवाले कयो वियो हो। पुलिस मूजिबि गुज़िरियल राति जवाबदार मौला बख़्श भारू, मोहम्मद यूनुस भारू, मोहम्मद बख़्श भारू, इमदाद अली भारू ऐं सिकी लदो भारू गुलनाज़ खे ॻोठ खां ॿाहिरि जंग में वठी विया हुआ, जिते कूड़ो इल्ज़ाम लॻाए फायरिंग करे खेसि क़त्ल कयो वियो। मुदई मूजिबि जवाबदार पुलिस खे ॾिसी औरत खे ज़मीन ते छॾे फ़रार थी विया। हुननि ॾिठो त औरत खे हिकु गोली सिधे पासे खां लॻल हुई, जेका आर पार थी चुकी हुई। झांगड़ू पुलिस केस दाख़िल करण बाद गुलनाज़ जे मुड़ुस सिकी लदो ऐं संदसि मामे खे गिरफ़्तार करे वरितो आहे। सिकी लदो पुलिस खे बयान ॾिनो त गुलनाज़ जे जागीराणी कबीले जे हिकु शख़्स सां दोस्ती हुई, तंहिं करे हुननि गैरत जे नाले ते इहो क़दम खयो ऐं संदन नक मथे थी वियो आहे। सिंध जो कचो, जिते अॼु बि लाक़ानूनियत आहे, उते औरतुनि खे नाम निहाद गैरत जे नाले ते क़त्ल करे कॾहिं सिंधू दरिया में लोड़ियो वेंदो आहे या कॾहिं ख़ामोशी सां दफ़न कयो वेंदो आहे। इंसानी हक़नि वारी कमीशन जी रिपोर्ट 2026 मूजिबि गुज़िरियल साल सिंध में 126 औरतुनि खे गैरत जे नाले ते क़त्ल कयो वियो आहे। सिंध असेंबली में वधंदड़ वाक़िअनि ते बहस कयो वियो। सूमर जे ॾींहुं सिंध असेंबली में गैरत जे नाले ते औरतुनि जे क़त्ल बाबति बहस थियो, पर केतिरनि ई औरतुनि मेंबरनि ऐं बहिराड़ियुनि जी केतिरनि नुमाइंदनि मां कंहिं बि ॻाल्हि न कई। MQM जे मेंबर आदिल अस्करी खैरपुर जे टंडो मस्ती वाक़े जो हवालो ॾिनो, जंहिंमें ख़ालदा उर्फ़ रबीना चांडियो खे सरेआम गोलियूं हणी क़त्ल कयो वियो हो। आदिल अस्करी चयो त हुनखे गैरत न पर बेग़ैरती करार ॾिनो वञे। सिंध में अहिड़नि क़त्लनि में वाधि थी रही आहे। जेकमाबाद, घोटकी, कंदकोट, खैरपुर ऐं शिकारपुर में 100 खां वधीक केस रिपोर्ट थिया आहिनि। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जवाबु ॾींदे चयो त टंडो मस्ती वाक़े में जवाबदारनि ऐं सरदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हुन इहो बि चयो त जंहिं वाक़े जी वीडियो ठाही उनखे बि गिरफ़्तार कयो वेंदो। यादि रहे त इहा ई वीडियो हुई हिन बेरहमाना क़त्ल खे ज़ाहिर करण जो सबबु बणी हुई। सूबाई वज़ीर दावा कई आहे त अहिड़नि केसनि में घणो करे ख़ानदान पाण में सुलह करे वठनि था, जंहिं सबबु केस ख़तमु थी वञनि था ऐं अहिड़नि वाक़िअनि खे रोकण लाइ कानून साज़ी करणु घुरिजे। शायदि वज़ीर साहब विसारे वेठा आहिनि त गैरत जे नाले ते क़त्ल ख़िलाफ़ कानून अॻु में ई मौजूदु आहे। इन करे सरकार फ़रियादी बणिजे थी। उन ई कानून तहत जेकॾहिं मक़तूला जा वारिस बि माफ़ कनि, तॾहिं बि ॾोहारियुनि खे घटि में घटि 25 साल क़ैद भोगणी पवंदी। लंजार साहब, कानून मौजूदु आहे, सिर्फ़ु उन ते अमल दरामद जी खोट आहे।